नासिन वाक़िया आगे कंदासी नंगर पार्कर में कारूंचर जबल की कटाई करे पत्थर खणण खिलाफ मुसार के वियो आहे। कारूंचर सुजाग फोरम ऐं अवामी तहरीक पारां कासपुर रोड का मिस्किन जहान खान खोसो चौक ताईं रैली कढी वई। ख़बर सां नंगर पार्कर वाशियर कई पिया। नंगर पार्कर में कारूंचर जबल की कटाई करे पत्थर खणण खिलाफ मुज़ाहिरो कयो वियो आहे। कारूंचर सुजाग फोरम ऐं अवामी तहरीक पारां कासपुर रोड का मिस्किन जहान खान खोसो चौक ताईं रैली कढी वई आहे। ख़बर शेयर कई पिया। नंगर पार्कर में कारूंचर जबल की कटाई करे पत्थर खणण खिलाफ मुज़ाहिरो कयो वियो आहे। कारूंचर सुजाग फोरम ऐं अवामी तहरीक पारां कासपुर रोड खां मिस्किन जहान खान खोसो चौक ताईं रैली कढी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। नंगर पार्कर में कारूंचर जबल की कटाई करे पत्थर खणण खिलाफ मुज़ाहिरो कयो वियो आहे। कारूंचर सुजाग फोरम ऐं अवामी तहरीक पारां कासपुर रोड खां मिस्किन जहान खान खोसो चौक ताईं रैली कढी वई आहे। ख़बर सां शेयर कई पिया। नंगर पार्कर में कारूंचर जबल की कटाई करे पत्थर खणण खिलाफ मुज़ाहिरो कयो वियो आहे। कारूंचर सुजाग फोरम ऐं अवामी तहरीक पारां कासपुर रोड खां मिस्किन जहान खान खोसो चौक ताईं रैली कढी वई आहे। ख़बर सां शेयर कई पिया। नंगर पार्कर में कारूंचर जबल की कटाई करे पत्थर खणण खिलाफ मुज़ाहिरो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। नंगर पार्कर में कारूंचर जबल की कटाई करे पत्थर खणण खिलाफ मुज़ाहिरो कयो वियो आहे। कारूंचर सुजाग फोरम ऐं अवामी तहरीक पारां कासपुर रोड खां मिस्किन जहान खान खोसो ताईं रैली कढी वई। ख़बर सां शेयर कई पिया। नंगर पार्कर में कारूंचर जबल की कटाई करे पत्थर खणण खिलाफ मुज़ाहिरो कयो वियो। कारूंचर सुजाग फोरम ऐं अवामी तहरीक पारां कासपुर रोड खां मिस्किन जहान खान खोसो चौक ताईं रैली कढी वई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं जावेद अयाज़ ख़ासकेली खां। जी जावेद, आगाह कजो। जी, नंगर पार्कर में कारूंचर की कटाई खिलाफ नंगर पार्कर वासी एक हफ्तो बीहर कटाई खिलाफ रोडन निकरी आहिनि। कारूंचर सुजाग फोरम तरफा अवामी तहरीक हलाईंदा रहिया आहिनि। जीअं त बीहर कारूंचर की कटाई जो अमल शुरू कयो वियो आहे। कारूंचर सुजाग फोरम वारनि चयो आहे त कारूंचर की कटाई फौरी बंद कई वञे। कारूंचर के नेशनल पार्क जो दर्जो ॾेई गैर कानूनी तौर ते कारूंचर पत्थर टोड़े खणण इहो असांजो अमली मना ज़ख़्म कयो वञे पियो। ॿी सूरत में कारूंचर सुजाग फोरम वारो ॿुधायो त डेमन ते जेका आहे ठेकेदार वॾो रिश्वत ॾेई हिते जे माण्हुनि खां पत्थर जेका आहे वेकिरो करे वठियो वञे पियो। इहो असांजो कतलाम आहे। इहो असां कंहिं सूरत में कटण न ॾींदासीं। असां आला अदलिया के ऐं ॿियनि इदारनि खे असां मैसेज ॾियणु चाहियूं था जीअं त असांजो हीउ पत्थर हितां खां न खयो वञे। कारूंचर असांजो जियापो आहे। कारूंचर असांजो माशी अमली आहे ऐं हिते जे जेके चौपाए माल जो चरागाह ऐं हर शइ असांजी जेका आहे कारूंचर आहे। जी, महिरबानी जावेद तफ़सीलनि जे लाइ।